दोदो भील जो क़त्ल पुलिस जो वंगारी किरदार हो। दोदो भील जे वारसनि ऐं भील बिरादरी जी अॻुवाणी में संदसि समेत थर सिविल सोसाइटी दोदो भील जे क़त्ल ऐं 8 ॿियनि सिक्योरिटी गार्ड्स खे गिरफ़्तार करे मिठी जे लाकअप में रखण पुलिस जो टोपी ड्रामो करार ॾेई छॾियो। पोरियत जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। सिंध जे समूरनि शहरनि में हड़ताल ऐं इस्लाम कोर्ट जे मुख धोरण हणी थरकूल रोड ब्लॉक कयो वियो आहे। अॼोकी एहतिजाज जे समूरी सियासी समाजी मज़हबी तंज़ीमनि समेत थर जे हर मकतब फ़िक्र पारां शिरकत कई वई। लजपत सोराणी भील जो चवणु आहे त एसएसपी थरपारकर हसन सरदार न्याज़ी पाण खे बचाइण लाइ एसएचओ इस्लाम कोर्ट खे कुर्बानी जो बकरो बणायो आहे, पर पाण बि बची न सघंदो। अब्दुल रज़ाक रहमू, सिंध एक्सप्रेस न्यूज़, छाछरो।